दोस्तों, मां रोशन गोपलाणी। दोस्तों, सिंधी सदाबहार चैरिटेबल ट्रस्ट अलग अलग आर्टिस्ट साहित्यकारनि सां मुलाक़ात कंदी आहे ऐं उन्हनि जी खोजना कंदी आहे त जिते बि ॿार आहिनि, नौजवान आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, जिन इन फील्ड में कमु कयो आहे, इन खेत्र में कमु कयो आहे, उन जी असां खोजना कंदा आहियूं ऐं तव्हां सां मुलाक़ात कराईंदा आहियूं। त दोस्तों, अॼु उन शख़्स सां तव्हांजी मुलाक़ात था करायूं जिन पंहिंजो सॼो जीवन जेको आहे सो पंहिंजी कला में बितायो आहे। उहो कलाकार जेको सिंधियुनि जो चार्ली चैपलिन आहे। हिन पंहिंजो सॼो जीवन उन कला खेत्र में, एक्टिंग में, ड्रामनि में ऐं सिंधी समाज जे अलॻि अलॻि फील्ड में उन्हनि कमु कयो आहे। त अॼु तव्हांजी मुलाक़ात असां करायूं था सिंधी चार्ली चैपलिन डॉक्टर अशोक आसवाणी जिन सां। नमस्ते साईं, तव्हां सां मिली करे अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। मां तव्हांजो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां जो मां तव्हांखे अॼु शाम जो फ़ोन कयो ऐं तव्हां मूंखे पंहिंजो वक़्तु ॾिनो। ऐं जेको अॼु मौसम आहे, थधिकार लॻी पई आहे ऐं जेका असांजी नेचुरल शूटिंग थी रही आहे, असांजे सिंधी चार्ली चैपलिन जेके कच्छ जे सरहद ते बीठा आहिनि, ही पोज़ ॾिसंदा साईं सभु दर्शक मित्रो। ही ॾिसो, ही जेको पोज़ आहे भारत ऐं पाकिस्तान जी जेका सरहद आहे, बनी ॻोठ, वाइट रण जो इहो पोज़ अथव। ऐं असांजे साम्हूं अॼु असांजा धनबाग आहिनि जो असांखे हिननि टाइम ॾिनो आहे शूटिंग करण जे लाइ ऐं तव्हां सां मुखातिब थियण जे लाइ। त साईं तव्हांजी लख लख महिरबानी। असांजा सिंधी चार्ली चैपलिन डॉक्टर अशोक आसवाणी। पहिरीं ॻाल्हि त साईं कीअं आहियो? फर्स्ट क्लास साईं, तव्हांजा थोरा ताईं अॼु तव्हां मूं वटि आया आहियो। मुंहिंजी दिलि जेका आहे न साईं, मां अखर में हिकिड़ो इहा बाग बाग थी वई आहे ऐं एॾो ख़ुशि आहियां। तव्हां पाण आया आहियो, मूंखे को अल्फाज़ आहिनि जो मां ॿियो कुझु उन इज़हार कयां, पर तहे दिलि सां तव्हांजी भई न साईं, तव्हां असांखे क़ीमती वक़्तु ॾिनो आहे। अहिड़ी हालत में बि तव्हां हिकु कॉल ते मूंखे अचण लाइ चयो, तव्हांजी लख लख महिरबानियूं। त साईं, हाणे असां जेका आहे तव्हांजो जेको इंटरव्यू वठूं था, तव्हां सां जेका असांजी मुलाक़ात आहे, ख़ासि करे तव्हांजो मुलाक़ात जेका आहे सॼी दुनिया ॾिसंदी। त हाणे असां अचूं था पिया तव्हांजी शुरूआती जीवन कीअं हो, कहिड़ी तरह हो, ऐं तव्हां जेको आहे चार्ली चैपलिन जो कहिड़ी तरह सां तव्हांखे शौक़ु जाॻियो। त मां पहिरीं तव्हां खां सुवालु पुछंदुसि त तव्हांजो जनमु सिंध में थियो हो या हिते भारत हिंदुस्तान में थियो हो? साईं, हाणे घर वारा चवनि त मां हिंदुस्तानी आहियां ऐं मां चवंदुसि मां हिंदुस्तानी आहियां। मां कॾहिं पर सिंधी आहियां इहा पक आहे, छाकाणि सिंधी ॿोली सां एॾो लॻाव आहे। जीअं साईं जिन चई रहिया आहिनि त भई सिंधियत जो नालो ऐं पाण खे रोशन करिणो आहे, त रोशन नालो ई हिननि जो अहिड़ो आहे जेको सिंधी सदाबहार में रोशन ऐं वरी गोप माना बंसरी वारा जेके मोहित करण वारा कहिड़ा हिन जहिड़ा कलाकार। असीं त साईं हिननि खे भई भाउ खां वधीक इज़त ॾींदा आहियूं, नमस्ते कंदा आहियूं, नमन कंदा आहियूं। हिननि जेको मूंखां सवालु पुछियो त चार्ली चैपलिन जे बारे में मूंखे
छाकाणि त हू फॉरेन जो एक्टर आहे। माण्हू सदाईं पुछंदा आहिनि राज कपूर, देवानंद, दिलीप कुमार, चार्ली चैपलिन जे बारे में कॾहिं केरु पुछियो कोन्हे अञा ताईं। हिन शख़्स इन ॻाल्हि खे ॻोल्हे लधो आहे त हीअ ॻाल्हि हिते आहे ऐं मुंहिंजो ख़ासि दोस्त आहे, त मां छो न हिन खां मां पुछां। ॾाढो ॾाढो हिकु दिलि खे सुकून मिलियो घणनि सालनि खां पोइ कंहिं अहिड़ो सुवालु मूंसां कयो त चार्ली चैपलिन जो मूंखे शौक़ु कीअं लॻो, हीअ ड्रेस कीअं पाती ऐं अॼु मां उनखे कीअं कहिड़े उहिदे ते पहुचाए रहियो आहियां। कुझु ॻाल्हियूं तव्हांखे मां पोइ ॿुधाईंदुसि, पर हिन जो जेको पहिरियों 1966 में मां हिकु प्राइवेट कंपनी में टाइपिस्ट हुउसि। वॾा वॾा सुवाल पुछिया विया आहिनि मूंखां, जवाबु नंढो आहे, पर एक्चुअली सुवालु नंढो आहे, जवाबु ॾाढो वॾो आहे। मां हिंदुस्तान में ई ॼाओ आहियां ऐं किशनगढ़ स्टेट में मुंहिंजो जनमु थियो आहे। तारीख़ जो थोरो सदाईं जेके हूंदा न भई क्लैश त हूंदो ई आहे। 2 तारीख़ूं आहिनि, पर मां 2 तारीख़ूं मल्हाईंदो आहियां जीअं ख़ुशी थिया। अॼु माण्हू जनमु ॾींहुं 2 दफ़ा गिफ्ट ॾियनि त जेब में रखणु मज़ो अचे न। 4 अक्टूबर 1949 मुंहिंजो लिखियलु आहे हुन में, भई स्कूल जी हिन में, पर ओरिजिनली आहे 13 अक्टूबर 1947। हिते अचण खां पोइ मूं 13 खे कयो 4 ऐं 47 खे 7 खे कयो 9। त हाणे 4 अक्टूबर अची सघियो। अक्टूबर नौकिरी खपंदी, भई जीअं नौकिरी मिले। अञा ताईं नौकिरी कोन मिली आहे। हेॾा साल थी विया, केरु नौकर हुअं ई त कोन रखंदो। ॾाढी कोशिशि कई पर बदनसीब हिकु नौकिरी मिली। हा, तव्हांजो जेको सुवालु आहे न उन ते इहो भई मूंखे चार्ली जो शौक़ु कीअं लॻो, इन ॻाल्हि ते अचे थो। 1966 में मां जीअं SSC पास कई, साईं इहा त ॻाल्हि ख़ुशी जी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, नौकिरी जी कोशिशि कई न, मिली, पर टेम्पररी टाइपिस्ट जी। अच्छा, उहो किथे मिलियव? फूड कंपनी तंहिं टाइम ते हिन जॻह फूड कॉर्पोरेशन चवाइजे थी। हा हा। तंहिं टाइम ते इहा फूड कंपनी हूंदी हुई ऐं इन जी जेका हुई कंडला में ऑफिस हूंदी हुई। उते पहिरीं हिकु मच्छी मारनि हुन जी हिकु वलसूरा कंपनी हुई, उनखे हुननि चेंज करे ऐं उते हुननि फूड कंपनी ऑफ इंडिया ठाही। उते टेम्पररी एज़ अ टाइपिस्ट नौकिरी मिली। वाह साईं, पघार ॿुधाईंदोसांव तव्हां ॾाढा ख़ुशि थींदा। अच्छा, पघार ख़बर केतिरी? केतिरी? 40 रुपया। सिर्फ़ु 40 रुपया? 40 रुपया साईं, हिन खां वधीक बि कोन ॿुधाया तव्हांखे। 60 रुपया पघार थी, मुंहिंजा रिश्ता अचणु शुरू थी विया हुआ। अॼु 60 रुपया हितां वञूं था त केरु पुछे कोन थो। हाणे सोचण जी ॻाल्हि आहे, उन ज़माने जी तॾहिं सोन जी क़ीमत हूंदी 80 रुपया तोलो। ओहो, 80 रुपया तोलो ऐं हींअर 40,000 रुपया तोलो। पर ॿी ॻाल्हि हिन में, नौकिरी त पर शाहूकार घर जा न हूंदासीं। भई असांजो अधो कमाईंदो ऐं असीं भई कमु कंदा हुआसीं पिया। बराबरि। हू फार्मासिस्ट हूंदा हुआ मुंहिंजा फादर। पोइ उन्हनि वरी RMP जो सर्टिफिकेट वरितो त उन्हनि, पर मां उन कम खे थोरो परियां भॼंदो हुउसि। मूंखे शौक़ु हूंदो पाड़े वारनि खे तंग करणो, नयूं नयूं ड्रेस पाए करे राति जो डिॼाइणो। ऐं जीअं राति थिए त नंढो शहर हो त दरवाज़ा बंदि थियनि, पुठियां खां दरवाज़ा खड़कड़ाए करे भॼी वञा त खोलीनि त केरु आहे कोन, अॻियां पुठियां खां वरी दर कयां। माना पोइ चवंदा हीअ त बदमाश अशोक ई हूंदो। नंढे हूंदे खां ई तव्हां 40 जहिड़ी हरकतूं कंदा ई हुआसीं। पोइ कॾहिं मां वञी रहियो हुउसि हुते, त हितां वञूं था न हिकिड़ो ओसलो थिएटर ईंदो आहे। बराबरि, हा, ओसलो थिएटर आहे। तंहिं टाइम ते जंगल में हो, जंगल हो सॼो, त उनजा पोस्टर्स रोड ते ईअं लॻंदा हुआ नंढे ते। त मां वञी रहियो हुउसि त उते ॾिसुमि हिकिड़ो अजीबो ग़रीब पोस्टर, जंहिंमें हिकिड़ो मुछूं, हिकु टोपी ऐं लकड़ी, थोरी पेन, टाइट कोट, लिखियो पियो गोल्ड रश। एक्टर हो चार्ली चैपलिन। हाणे मूंखे ख़बर न हूंदी, असीं एक्टिंग त कंदा हुआसीं, बसि कंहिंजी एक्टिंग कयूं था ख़बर कोन हूंदी। पर मां चयो हीउ अजीबो ग़रीब जेको आहे सो पोस्टर, ॼण त मूंखे कंहिं कोन भई हेप्नोटाइज़ करे छॾियो हुजे। मां बसि पोस्टर ॾिसां ई ॾिसां पियो, ईअं ई करे ईअं
मां चयो यार ही हा पासे में थिएटर है, शो चालू है, मां हलीस मां ॾिठो गूंगी फिल्म है, गूंगी फिल्म हाँ, हुई? कुछ अखर ही न अच्छा। पर म्यूजिक मां ॾिठो यार हीअ त पहिरियों दफ़ो मां ॾिठो बिना अखरनि जे का भई पिक्चर ऐं छा एक्टिंग छा सीनरियूं हींअर जी ख़बर थी पए त उहा छा हो, पर मां ॾिसी करे मूं चवंदा हीअ कुझु अलॻि ई क़िस्म जी का शइ आहे। सो ॾिसंदे 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 पिक्चर पूरी थी, मूंखे मज़ो न आयो। मूं चवंदा यार अशोक भाऊ ये कुछ करामती शइ आहे। वरी वापसि 30 पैसे टिकट वरिती, ग़रीब माण्हू एतिरा पैसा कोन हूंदा खीसे में, 30 पैसा करे हिकु शो त ॾिठो, वरी ॿियो शो ॾिठो, थोरी सम्झ में आई, खिल आई, हा हा खिली 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 करे मां किरी वियुसि पासे वारो उथ उथ उथ। अरे मां चयो त छॾ न मूंखे यार मज़ो त वठण ॾे, ॾिसां त सभु सुम्हिया पिया आहिनि। पोइ ख़बर पई त माण्हू मंझंदि जो भई 30 पैसा ख़र्च करे ते आराम करणु ईंदा थिएटर में। मूंखे त वरी ॾाढो मज़ो पियो अचे, पिक्चर पूरी थी। मां चयो न वरी टियों शो लाइ वियुसि टिकट वठण लाइ। ओहो, हिकु ई ॾींहं में? यस, हिकिड़ो कंटिन्यूस। वरी टियों शो अची वियुसि त गेटकीपर ॾिसे पियो भई माण्हू में केरु आहे, सुम्हे कोन थो, टहिका थो ॾिए, किरी थो पिया, माण्हू खणनि पिया वेही करे हिनखे, ऐं इहे पागल थो कोन्हे। चई भाऊ मां त ठीकु आहे,